कर ख़बर दिलबर, नौकरी जो इंटरव्यू कीअं थियो? नौकरी मिली या अञा ॿी ऑफिसनि जा चक्कर काटणा पवंदा? नौकरी तो मिली वई, पर छा? जे कंपनी मूंखे नौकरी मिली आहे न, उनजो मालिक मुंहिंजे मथे त लटू थी वियो आहे। मां सोचां पई त कुछ भी उल्टो पुल्टो सोचण जी ज़रूरत ना आहे। अगर तोखे जॉब या मालिक पसंद आए त ॿी कंहिं ऑफिस में ट्राई कंदासीं। ॿिए हंधि कोशिशि करण जी का ज़रूरत न आहे। मूंखे असांजो मुस्तक़बिल रोशन पियो नज़र अचे। मतलब त कंपनी जो मालिक मुंहिंजे हुस्न जो दीवानो थी वियो आहे ऐं मां हुनजी कमज़ोरीअ खे इस्तेमालु कंदसि। असांखे हमेशा जे लाइ गुरबत जो ठीको नाहे कयूं। को बि क़दम खणण खां पहिरियों सही सोच वीचार कजे। मां सभु कुझु सोचे वरितो आहे। मूंखे तुंहिंजो साथ खपे। किथे तूं मूंखां जांच करण जी कोशिशि नथी करी? तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं? मुंहिंजो हीउ जिस्म ख़ाली पिंजरो आहे। तुंहिंजो रूह त तूं आहीं। तोखे छॾे करे मां केॾांहुं वेंदसि? तोखां सवाइ मुंहिंजो हिकु पल बि सुकून सां नाहे गुज़रंदो। मां तोखां सवाइ काॾे वेंदसि? बस हाणे घणो इमोशनल न थी।